जेको पोयनि 2 महीननि में ख़ुसूसन राग ॻायो इंतिज़ामी यूनिटनि जो या वफ़ाक़ी कंट्रोल में ॾियण जो कराची खे ॾियण जो ऐं नवां सूबा ठाहिण जो जंहिंजो इज़हार गवर्नर हाउस मां जेको गवर्नर जेको वफ़ाक़ जो नुमाइंदो आहे ऐं सदर जो नुमाइंदो आहे सदर उनखे मुक़ररु करे थो यानी इन शरारत में ॿई शामिल आहिनि छो त गवर्नर पंहिंजे प्राइवेट जाइ ते या पार्टी जी मीटिंग न चयो आहे गवर्नर हाउस खे मुलविस कयो आहे ऐं उन ते उन में इहो इन मौज़ू खे खणी ऐं सिंध में नफ़रत फैलाइण ऐं सिंध में इंतिशार फैलाइण जे तरफ़ वधी रहिया आहिनि ऐं सिंध जी जाग्राफ़ी खे ग़ैर महफ़ूज़ करण जो ऐलान कयो आहे असीं घुर था करियूं त इहा जेका साज़िश जेका इस्टेब्लिशमेंट करे थी ऐं उन में शराकत पाकिस्तान पीपुल्स पार्टी उन में MQM जमा इस्लामी सभु हिकु थी था वञनि ऐं सभु वञी हिन जे सूबे सिंध सूबो जेको हिननि जो को इंतिज़ामी यूनिट न आहे क़ौमी वहदत आहे जंहिं ही मुल्क ठाहियो हो जेकॾहिं उन जी वहदत सां छेड़छाड़ जी कंदा त सम्झो त तव्हीं मुल्क जी जाग्राफ़ी सां छेड़छाड़ था करियो उन करे असीं इन नफ़रत वारे अमल खे रद्द था करियूं ऐं घुर था करियूं प्रेसिडेंट खां त यकदमि हिन गवर्नर खे हटायो वञे क्यामाड़ी मां चीनी कंपनियुनि मां हितां जे मक़ामी असांजे माण्हुनि जी सिंध जे माण्हुनि जी बेदख़ली असीं हिन मज़म्मत करियूं था ऐं जेके उन जे ख़िलाफ़ु जिदोजहद पिया करियूं था उन्हनि सां साथ ॾियूं था साथ जो ऐलान था करियूं ऐं असीं मज़म्मत था करियूं ऐं हुकूमत खां घुर था करियूं त उहे जेके कढिया विया आहिनि या उन्हनि खे ॿियनि खे कढण जो संभव पिया कया वञनि जेके ख़ुशूसन सिंध जो डोमिसाइल रखनि था उन्हनि खे कढण जा जेके सांभा था कया वञनि उहे बंदि कया वञनि ॿी सूरत में इहा नफ़रत ते कंपनियूं जेके रखंदियूं मज़ूर कंपनियूं न हली सघंदियूं असांजे सिंध जे वतन में